अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। तारीख़ ॿुधाए थी त पीपल्स पार्टी सदाई क़ुर्बानियूं ॾियण बैदि बि पीपल्स पार्टी सदाई इदारनि जो साथ ॾिनो आहे। क़ुर्बानियूं ॾियण वारनि जो एहतराम करियूं था। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदियाल सुप्रीम कोर्ट में आईन जे आर्टिकल 63A जी तशरीह बाबति रेफरेंस ते ॿुधणी कंदे रिमार्क्स ॾींदे चयो आहे त अदालत जो कमु सभिनी सां इंसाफ़ करणु आहे। जेसीं ताईं आईन खे मञीदड़ मौजूदु आहिनि, तनक़ीद सां को बि फ़र्क़ु न पवंदो। जेकी तनक़ीद कनि था उन्हनि खे का तकलीफ़ पहुती हूंदी। केरु असांजे बारे में कुझु बि सोचे, मुल्क जी ख़िदमत कंदा रहंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ फरीदाबाद बाबति मुतासिरनि जी सहायता लाइ 1 करोड़ रुपया जारी करे छॾिया। फरीदाबाद में लॻल बाहि बाबति रिपोर्ट वज़ीर आज़म खे पेश कई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त ज़ख़्मियुनि जे इलाज में कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। वज़ीर आज़म पारां बाहि लॻण जे वाक़े जी मुकमल जांच जूं हिदायतूं। वज़ीर आज़म दादूअ जे ज़िले इंतिज़ामिया खे मुतासिरनि खे हर क़िस्म जूं सहूलियतूं ॾियण जी हिदायत करे छॾी। सिंध काबीना में तब्दीली करण जो फ़ैसिलो। ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर अवैस कादिर शाह खे काबीना मां फ़ारिग़ कयो वियो। शर्जील मेमण खे काबीना में शामिल कयो वियो। पीपल्स पार्टी क़यादत जी हिदायत ते शर्जील मेमण खे काबीना में शामिल करण जो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो। शर्जील मेमण खे इतलात वारी वज़ारत ॾियण जी हिदायत कई वई। शर्जील मेमण सुभाणे वज़ीर तौरु कसम खणंदो। ट्रांसपोर्ट जो कलमदान वॾो वज़ीर पाण वटि रखंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां BNP सरबराह अख्तर मेंगल जी मुलाक़ात। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त बलोचिस्तान कुदरती वसीलनि सां मालामाल आहे। बलोच अफ़रादी क़ुवत मुल्क जो क़ीमती असासो आहिनि। बलोच नौजवाननि जी क़ौमी धारा में शमूलियत यकीनी बणाई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ PTI चेयरमैन इमरान ख़ान खे फुल प्रूफ सिक्योरिटी ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। इमरान ख़ान खे सिक्योरिटी ख़तरे जे इतला ते घरू वज़ारत खे सरायत क़दम खणण जी हिदायत। घरू वज़ारत खे निगरानी करण ऐं हुकुमनि ते अमल यकीनी बणाइण जी हिदायत। घरू वज़ारत सूबनि आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान जे घरू सेक्रेटरियुनि खे हंगामी ख़त लिखी छॾियो। ख़त में इमरान ख़ान लाइ सख़्त हिफ़ाज़ती क़दम खणण जो हुकुम जारी कयो वियो। IG ऐं चीफ कमिश्नर इस्लामाबाद खे बि हिदायतूं जारी। इमरान ख़ान जी रिहाइशगाह बनीगाला ते बम नाकारा बणाइण समेत ॿियनि क़दमनि खे यकीनी बणाइण जूं बि हिदायतूं जारी कयूं वयूं। इमरान ख़ान जे जलसनि में सिक्योरिटी बाबति कोताही बर्दाश्त न कई वेंदी। लाहौर में मीनारे पाकिस्तान ते PTI जो जलसो अॼु थी रहियो आहे। तयारियूं मुकमल कयूं वयूं। PTI चेयरमैन इमरान ख़ान जलसे खे ख़िताब कंदो। जलसे लाइ पुलिस जो सिक्योरिटी प्लान जोड़ियो वियो। 4000 ऑफिसर ऐं अहलकार मुक़रर हूंदा। 10 DSPs, 25 SDPOs, 59 SHOs ऐं 207 सब ऑर्डिनेंस हूंदा। औरतुनि जी तलाशी लाइ 234 लेडीज़ पुलिस अहलकार बि ड्यूटियूं सर अंजाम ॾींदियूं।
वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जी मुलाक़ात। वज़ीर आज़म अवाम खे माशी रिलीफ ॾियण जी ज़रूरत ते ज़ोर भरियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त रमज़ान जे मुबारक महीने में ॾिनल रिलीफ पैकेज ते अमल कयो वञे। जेकॾहिं सदर आईनी ज़िम्मेवारियूं पूरियूं नथो करे सघे त उहिदो छॾे ॾे। इमरान ख़ान हर रोज़ पंहिंजे बयाननि तां फिरी रहियो आहे। इमरान ख़ान मुसलसल नाकाम थी रहियो आहे। नालाइकीअ सबबि PTI हुकूमत घर भेड़ो थी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त हाणे तहरीक इंसाफ़ जो बयानियो न हलंदो। इमरान ख़ान जे जलसनि में माण्हुनि खे सस्ती तफ़रीह मिली वेंदी आहे। फ्यूल न हुजण सबबि 7 खां 8,000 मेगावाट बिजली घटि पैदा थी रही आहे। राजा परवेज़ अशरफ जी सदारत हेठि क़ौमी असेंबली जो इजलास। ज़ाहिद अकरम दुरानी बिना मुक़ाबले क़ौमी असेंबली जो डिप्टी स्पीकर चूंडिजी वियो। डिप्टी स्पीकर ज़ाहिद अकरम दुरानी उहिदे जो क़सम खणी वरितो। स्पीकर राजा परवेज़ अशरफ डिप्टी स्पीकर खे उहिदे जो क़सम खणायो। नाणे वारो वज़ीर मिफ्ता इस्माइल IMF सां ॻाल्हियुनि लाइ अमेरिका रवानो थी वियो। मिफ्ता इस्माइल चयो आहे त 3 वरियनि खां पोइ ECL मां नालो ख़ारिज थियण ते खेसि ख़ुशी थी आहे। अमेरिका वेंदे लंदन में संदसि मियां नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात बि थींदी। मुल्क में 24 कलाकनि दौरान कोरोना विघे का बि फोतगी साम्हूं न आई। सिहत जे क़ौमी इदारे NIH जो चवणु आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क में कोरोना जा 103 नवां केस साम्हूं आया आहिनि। सॼे मुल्क में 205 मरीज़नि जी हालत गिणतीअ जोगी आहे। खान वाहन भरिसां कूंधर बिरादरी जे 2 धुरियुनि में झेड़ो। फायरिंग में 2 सॻा भाइर क़तल। ॻोठ शादन मरी में 2 धुरियुनि में ज़मीन जे तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में 2 सॻा भाइर सजाद अली ऐं जावेद अहमद कूंधर मारिजी विया। मक़तूलनि जे मढ़ वाक़े वारे हंध ते पियल रहिया। चंडे भागे भरिसां जाबदारनि मेहमान थी आयल थरपारकर वासी खे कुही क़तल करे छॾियो। ॻोठ हाजी अबरियो डघो में जवाबदारनि ओताक ते सुतल भीषम लोहाण खे कुही छॾियो। पुलिस पहुची मक़तूल जो मढ़ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। रतो देरो में हथियारबंदनि फायरिंग करे हिक ॼणे खे क़तल करे छॾियो। शहर जे सब्ज़ी मंडी मार्केट में हथियारबंदनि जी फायरिंग में 45 वरियनि जो जोगी उमरानी मारिजी वियो। वाक़े बाद जाबदार फरार थी विया। मक़तूल जो मढ़ ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो वियो। ऐं मुल्क में अक्सर इलाक़नि में मौसम झुड़ाली। मौसमियात खाते जो चवणु आहे त इस्लामाबाद पंजाब ऐं आज़ाद कश्मीर जे केतिरनि इलाक़नि में मींहं जो इम्कान आहे। ख़ैबर पख्तूनख्वा में गड़े सां बरसात जो इम्कान आहे। मरी गलियात मियांवाली खुशाब बकर सरगोदा लया टोबा टेक्सिंग झंग शेखुपुरा लाहौर गुजरात ऐं ॿियनि इलाक़नि में बरसात जो इम्कान आहे।